ओम साईं राम। हीअ जेका सत्य कथा आहे उहा आहे उद्धवराव माधवराव देशपांडे जे बारे में। माधवराव जेके बाबा जा जाम वेझा डिवोटी हुआ, जंहिंखे बाबा श्यामा करे चवंदा हुआ। ही जॾहिं बाबा समाधि वरिती 1918 में, तॾहिं उद्धवराव 12 साले जा हुआ ऐं ही पंहिंजो घणो वक़्तु बाबा जे मस्जिद में ई गुज़ारींदा हुआ। उते ई रांदि कंदा हुआ, उते बाबा सां मानी खाईंदा हुआ, बाबा जे गोद में वेहंदा हुआ। हिकु दफ़ो श्यामा उद्धवराव जी शिकायत करे बाबा वटि अचे थो कि बाबा हिन जो पढ़ाई में बिल्कुलु बि ध्यानु कोन्हे, सॼो ॾींहुं तव्हां वटि ई वेठो आहे ऐं हिन जो अलाए फ्यूचर में छा थींदो। बाबा चवनि था, भई तूं काई चिंता न कर, हीउ मुंहिंजो प्यारो पुटु आहे, हिन जी मां हयाती भर ख़्यालु कंदुसि ऐं हिन खे ज़िंदगीअ भर कॾहिं बि पैसे जी तकलीफ़ न थींदी। इहो अंजाम बाबा कीअं पाढ़ियो? 1944 में जॾहिं उद्धवराव 4 धाम यात्रा करण वियो पंहिंजे जोइ सां, 4 धाम जी यात्रा सुख सां करे करे हरिद्वार में पहुतो। हरिद्वार में रहियो पियो हो त पाण वटि ॾिठई कि हिन वटि पैसा जाम घटि आहिनि। हिन वटि कुझु 10-12 रुपया ई पिया हुआ ऐं हिन खे शिरडी पहुचण लाइ घटि में घटि 60-70 रुपया खपंदा। चिंता में अची करे गंगा नदी जे किनारे ते वेठो, बाबा खे पियो यादि करे, बाबा हाणे सहाई थियो, असांखे घर ताईं पहुचायो। उन वक़्तु हिकिड़ो माण्हू अची हिन खे पुठीअ ते हथु रखेसि थो, चएसि थो, ॿुधो भाई कहिड़ो हाल आहे? चए थो, हिनखे ॾिसे थो, चए थो, मां तव्हांखे सुञातो न। अरे तव्हां मूंखे न सुञातो? मां त शिरडी में तव्हां सां घणा दफ़ा गॾियो आहियां, तव्हांजो शायदि मूं में ध्यानु न वियो हूंदो। मां साधू भाई नायक जो पुटु आहियां। साधू भाई नायक खे त सुञाणो? चई, हा मां हुनजो नालो ॿुधो आहे, हुननि खे सुञाणा, पर तव्हां सां कॾहिं मुंहिंजी काई वास्फ़त थी न आहे। चईंसि, काई ॻाल्हि कोन्हे, तव्हां हिते हीअं चिंता में छो वेठा आहियो? चई, अहिड़ी काई ॻाल्हि न आहे, पर मूंखे हाणे शिरडी पहुचणो आहे, मूं वटि सिर्फ़ु 10-12 रुपया आहिनि ऐं शिरडी पहुचण लाइ 60-70 रुपया खपनि। अरे चई, हिन में चिंता जी कहिड़ी ॻाल्हि आहे, मां तव्हांखे पैसा ॾियां थो न। चई, न ईअं मां तव्हांखां पैसा कीअं वठंदुसि, मां तव्हांखे सुञाणा बि न। चए थो, न कमाल था कयो, मां तव्हांखे मुंहिंजी एड्रेस लिखी थो ॾियां। मां हरदास शहर MP में रहंदो आहियां, तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजे पिता जे बारे में। मां तव्हांखे सॼी एड्रेस लिखी थो ॾियां, तव्हां शिरडी पहुची करे मूंखे पैसा मनी ऑर्डर करे छॾिजो। चए थो, ठीकु आहे, काई ॻाल्हि कोन्हे। हिन खां पैसा वठे थो, हुनखे 200 रुपया थो ॾिए। चए थो, एॾा पैसा मूंखे छो था ॾियो, मूंखे बसि 60 रुपया ई ॾियो। चए थो, न अहिड़ी कमाल थो करी, हाणे हिते आयो आहीं त हरिद्वार में आराम सां रहो, आराम सां घुमी फिरी करे वञिजांइ। चए थो, ठीकु आहे। ईअं करे हुन खां पैसा वठे थो, थोरा ॾींहं अञा हरिद्वार में रहे थो ऐं पोइ पंहिंजी शिरडी में अचे थो। जीअं शिरडी पहुचे थो, पहिरीं पैसा अरेंजमेंट करे हुनखे हरदास शहर हुनजी सॼी एड्रेस जेका हुनखे मिली, हुन ते मनी ऑर्डर थो करे। जीअं ई मनी ऑर्डर करे थो, उहे पैसा हुतां वापसि अचनि कि हिन शख़्स जो माण्हू हिन एड्रेस ते आहे ई कोन। वरी थोरनि ॾींहंनि खां पोइ वरी कोशिशि थो करे, वरी बि साॻी हाल, पैसा हिनखे वापसि मोटी था अचनि। इन विच में हिनखे कोई इंस्पेक्टर मिले थो, जेको चएसि थो कि मां हरदास शहर MP में वञिणो आहियां। त हू चएसि, मुंहिंजो हिकिड़ो नंढो कमु कजांइ, हीअ एड्रेस आहे, मां धर्म संकट में फसियलु आहियां, हीअ पैसा मां 2 दफ़ा मोकिले चुको आहियां, पर हुतां मोटी आया आहिनि, त महिरबानी करे तूं हीअ पैसा उनखे पहुचाए करे। हू चएसि थो, काई ॻाल्हि कोन्हे। हू 200 रुपया वठी करे हुतां वञे थो। हू बि 15-17 ॾींहंनि खां पोइ मोटी थो अचे। चएसि थो, भाई हिन एड्रेस ते इहो को माण्हू आहे कोन, हीअ तुंहिंजा पैसा वापसि करि। हिनखे सम्झ में अचे थो कि हुते मूंखे ॿियो केरु न, पर बाबा अची मुंहिंजी मदद कई ऐं मूंखे पैसा बाबा ॾिना। मां पाण इन उद्धवराव देशपांडे सां गॾिजी चुको आहियां। असां जॾहिं नारायण बाबा सां शिरडी यात्रा में वेंदा हुआसीं, तॾहिं असां जेके बि डिवोटी उन टाइम ते जीअरा हुआ, जेके जिन बाबा खे ॾिठो, उनखे पंहिंजे यात्रा में घुराए करे, पंहिंजे आश्रम में घुराए, पंहिंजे फंक्शन में घुराए, उनखे मर्यादा ॾींदा हुआसीं। त मां जाम दफ़ा उद्धव बाबा सां गॾिजी चुको आहियां, उनजे घर वञी चुको आहियां करे। चओ, ओम साई राम। श्री सच्चिदानंद सतगुरु साईनाथ महाराज की जय।